छा ॻाल्हाए शेर खान? अॼु परेशान पियो ॾेखारिजे। न सरदार बाबा न, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। शेर खान, हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधो। वॾेरे दादन खान जो पुटु साजिद सरेआम ॻोठ में घुमे पियो। जेकॾहिं तोखे इंतकाम जी आग बुझाइणी आहे त पोइ उन जो लाश दादन खान खे तोहफ़े में हवेली ॾांहुं मोकिले छॾ। हा बाबा, अॼु दादन खान जे हवेलीअ में शेर खान जे तरफ़ां संदसि पुट जो गुबादल लाश मिलंदो। साजिद अच। चए थी इते ही पूरो करे छॾियो। शेर खान, हिन कुत्ते जो छा करियो? हिनखे छॾे ॾे त वञी ॿुधाए रे दादन खान खे तुंहिंजो पुटु अगवा थी चुको आहे। बस कुत्ता, शेर खान सदके तोखे छॾे थो ॾियां। बचा पिणखे ये क्या? रेसा जुल्म थियो। रेसा नंढे शेर अगवा करियो। छा पियो चवीं? नंढे रेस खे शेर अगवा करे वियो? कंदड़ गाड़ी कस, टीपियो ॾियणो आहे। सरदार शेर खान पुत्र। जी बाबा। तोखे त ख़बर आहे मूंखे पंहिंजो को पुटु न आहे। पुटु हाणे तूं मुंहिंजो पुटु आहे। हा बाबा। ऐं मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे सरदारी जी पग तुंहिंजे मथां रखां। इन जे करे सुभाणे राति मुंहिंजे प्यारे दोस्त कुर्बान खान मरीअ जे ओताक ते इहा रस्म मां पूरी कंदुसि। पुट छो या थिए को भरवसो न आहे। न बाबा, तोखे कुझु न थींदो। शायदि जीअं त बाबा खे ते थियल। हा मुंहिंजा प्यारा दोस्त मीर कुर्बान खान मरी साहब ऐं मीर झंडो खान मरी साहब ऐं मीर खेर मोहम्मद खान मरी साहब ऐं मुंहिंजा प्यारा साथियो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजे पुट शेर खान सां इहो वाइदो कयो हुयो त मां पंहिंजे सरदारी जी पग पंहिंजे महबूब खान मरी साहब जन जो ओताक ते पधराईंदुसि। सो इन रस्म खे पूरे करण जे लाइ असीं अॼु इकट्ठा थिया। बिलावल, सरदारी जी पग खणी अच। मां अर्ज़ु कंदुसि तव्हांजे प्यारे दोस्त मीर कुर्बान खान मरी साहब जन खे त अची मुंहिंजे प्यारे पुट खे पहिरियों बार पग जो ॿधाइनि।
हे शेर खान मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे तोहफ़ो आहे। महिरबानी। सरदार शेर खान जिंदाबाद। सरदार शेर खान, सरदार शेर खान, सरदार शेर खान जिंदाबाद। सरदार हाणे असांखे इजाज़त ॾियो त जशन करियूं। इजाज़त आहे। कर जा ढकड़ा खाई अज थियुम दर पदर एड़ी बुधी बात बहार चए ऐं मुरवंदो घुमंदो घर ओ पुरजुम इन ही पर भई मोहब्बत लगे जर मुलमा ओ असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या पर बेचारा पर बेचारा पर बेचारा पर बेचारा दुआऊं कयूं क्या दुआऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या पर बेचारा पर बेचारा पर बेचारा पर बेचारा दुआऊं कयूं क्या दुआऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या असां अज भी तुझो पुछाऊं कयूं क्या
लॻ में पए तुंहिंजे लॻ में पए निगाहूं कयूं पिया निगाहूं कयूं पिया असां अॼु बि थोरो पुछाऊं असां अॼु बि थोरो पुछाऊं पिया परदेसी यारा परदेसी यारा परदेसी यारा परदेसी यारा दुआऊं कयूं पिया दुआऊं कयूं पिया असां अॼु बि थोरो पुछाऊं पिया असां अॼु बि थोरो पुछाऊं सरदार बाबा, सरदार बाबा, 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 बाबा। पुत्र शेरखान हाणे मुंहिंजी मोकिलाणी थी न बाबा, सरदार बाबा। दीजिए ना जुल्म थियो कहर थियो रे साजिद के और शेर खान अगवा करे साजिद खे पता शेर लॻवा करे वियो पर छो अच्छा वो वया कहिड़े पासे आहिनि कच्चे तरफ या अदा हिकिड़ो कमु कर मूंखे ओॾे वठी हल मां कीअं बि करे साजिद खे बचाइण थी चाहियां पर मां अदा तूं टिजी न तोखे कुझु बि न थींदो मां आहियां न तोसां गॾु तूं बसि मूंखे वठी हल ओॾे लगे तो तू पंहिंजे पीउ खे प्यारी नहीं तो तुंहिंजो पीउ तोखे छॾाइण न आयो आहे मूं तुंहिंजे पीउ खे 3 ॾींहं जो टाइम ॾिनो हो अॼु 3 ॾींहं पूरा थी चुका आहिनि अॼु मां तुंहिंजो लाश तुंहिंजे पीउ खे तोहफ़े तौरु मोकिलींदुसि मरण जे लाइ तयार थी विया आहिनि ॾिस शेरल जेको तूं कुझु करे रहियो आहीं इहो ग़लति आहे मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां मां सभु सम्झां थो तोसां वाक़ई वॾो ज़ुल्म थियो आहे खुदा ख़ैर करे ही आवाज़ तो मुझी भेण रिहाना जो आहे दिलावर तू वन ॾिस जेकॾहिं मुझी भेण रिहाना आहे तो उनखे वठी अच ठीक है बाशरल रेहाना है ना हाँ मां रेहाना आहियां तूं मां शेरल जो साथी आहियां मूंखे शेरल ई तव्हां ॾे मोकिलियो आहे छा तूं 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 मुंहिंजे भाउ जो साथी आहीं हा हा दे किथे आहे मुंहिंजो बाप मूंखे उन ॾे वठी हल अचो तव्हां मरण जे लाइ तयार थी विया आहिनि न आगा शेरल गोली न हलाइजांइ ही बेगुनाह आहे ये सालम दादन जो पुट आहे ही मुंहिंजी मोहबत आहे अदा जेकॾहिं उन ॾींहुं कमदार खां मूंखे न बचाए हा थोरो सोच त अॼु मां ऐं तूं कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ा न रहूं अदा हीअ असांजो मुहसिन आहे हिन असां ते एहसान कयो आहे तोखे त ख़ुशि थी हिन खे पंहिंजे सीने सां लॻाइण घुरिजे ऐं तूं हिन जे सीने ते बंदूक सिधी करे बीठो आहीं न अदा हीअं न कर मूंखे तूं माफ़ कर साजिद मां पंहिंजे इंतकाम जी बाह में इहो विसारे वेठो हुअसि त तूं मुंहिंजे भेण जो प्यार आहीं ऐं हिकु अज़ीम इंसान आहीं शेरो मां चवां थो मुंहिंजे पुट खे आज़ाद कर
तू ऐं तुंहिंजा साथी कुत्ते जे मौत मरी वेंदो। हिरल वञे पाण खे पुलिस जे हवाले कर। मुंहिंजे एॾे खे पुलिस चारों तरफ़ घेरे चुकी आहे। साथियों मुकाबले जे लाइ तयार थी वञो। टोटल बारूद खणी हलो। अॼु हिननि सां मुकाबलो मस्ती कबो। हथियार हर मसइले जो हल न आहे। मां बाबा साईं खे पाण सम्झाईंदुसि। न साजिदन न दादन मुंहिंजो दुश्मन आहे ऐं मुंहिंजी जंग दादन खान सां आहे। मां पंहिंजी जंग कंहिं ॿिए खे शामिल करण न ॾींदुसि। मां तोखे नंढो अर्ज़ कंदो हलां साजिद त मुंहिंजी भेण जी तोखे पारत आहे। जे मां ज़िंदा रहियसि त तोसां मिलंदुसि। जे मां मरी बि वियसि त मुंहिंजी भेण जी तोखे पारत आहे साजिद। अचो साथियो। अदा शेरल गंजा कुत्ता भेजिए। मुझे घर के बर्बाद करने वाला शैतान अज तोखे केर न तो बचाए सके। भजणो थे तो भज कुत्ता। ये कंधार है।
कमदार 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 इंस्पेक्टर मुख्य गिरफ्तार करण ताजा वक्त में बुलाओ एक साथी मुका जुदा तीना प्यावजल दादन का दादन तो दादन खान सा फेर विची खुदकशी कया अज मां तो के कुत्ते जी मौत मारींदोस यो फैसलो तो वक्त ही बुधाई दो मौत के जो तो थे दादा दिल त चवे थी मां पंहिंजे पीउ जे लाश ते वेही रहां पर न ही शैतान हुयो मुंहिंजो पीउ नथो थी सघे हिन धरतीअ खे सचाईअ जा हज़ार ॾंभ ॾिना शैतान खे ख़तम थियणु खपे ऐं ही शैतान बि ख़तम थी वियो खबरदार सरदार पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर हाँ साहब मूं पंहिंजो इंतकाम वठी छॾियो आहे मां पंहिंजे पाण खे कानून जे हवाले करण पे चाहियो अधिकारी दे यार पाण पंहिंजा हथियार फिटा कया विंदे विंदे एक अर्ज कंदो वेंदो सही त मुंहिंजी भेण जी तोखे पारत आहे साजिद मुंहिंजी भेण जी तोखे पारत आहे साजिद